الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما وقال النبي صلى الله عليه وسلم قال فضلت على الأنبياء بست أعطي الجوامع الكلم ونصرت بالرعب وأحلت لي الغنائم وجعلت لي الأرض طهورا ومسجدا وأرسلت إلى الخلق وختم بي النبيون أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما سبئی دوست دل کی محبت سا بآواز بلند مدینہ جمیل کی درود شریف سے نظران اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم
वसल्लिम। अज़ीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, बिलखुसूस स्टेज पे मौजूद जमीयत उलमा इस्लाम ज़िला सक्खर जा रहनुमा, असांजे सिंध जी अज़ीम दीनी दरसगाह जामिया हम्मादिया मज़हरुल उलूम मंज़िल का सक्खर जा मुहतमिम उस्ताज़ुल उलमा हज़रत मौलाना साईं मुफ्ती सऊद अफ़ज़ल हालिवी साहब दामत बरकातुहुल आलिया, स्टेज ते मौजूद जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध जे ख़तीबन जा सरवान हज़रत साईं कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब, अकाबिर उलमाए इकराम, ज़ुअमाए इस्लाम, पिंडाल में मौजूद सक्खर शहर जा जुर्रतमंद गैरतमंद रहवासियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा बेहद एहसान है जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांखे अॼु जे हिन अज़ीम शान तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां तव्हांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। उन्वान ॾाढो अज़ीम उन्वान आहे, तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो उन्वान, जंहिं उन्वान ते 1400 सालनि खां वठी करे हुज़ूर जे जानिसारनि, हुज़ूर जे परवाननि, हुज़ूर जे ग़ुलामनि इन उन्वान ते नारा लॻाया। इन उन्वान जी हिफ़ाज़त जे लाइ उन्हनि पंहिंजो कलम हलायो, उन्हनि पंहिंजूं तहरीकूं हलायूं, उन्हनि पंहिंजो आवाज़ बुलंद कयो, उन्हनि इन अक़ीदे जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो बि पेश कयो। तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत ही मसलो न आहे बल्कि अक़ीदो आहे। ख़त्म नबूवत खां सवाइ ईमान मुकम्मल न आहे। ख़त्म नबूवत खां सवाइ निजात नथी थी सघे। ख़त्म नबूवत खां सवाइ कामयाबी नथी मिली सघे। ख़त्म नबूवत जे अक़ीदे जे तहफ़्फ़ुज़ खां सवाइ जन्नत में जगह नथी मिली सघे। ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ वारे अक़ीदे जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ जेसिताईं असां जानिन जो नज़रानो पेश न कंदासीं तेसिताईं न असांजो ईमान मज़बूत तो बणिजी सघे, न असांजो क़ुर्बानियूं कामयाब थी सघे। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियुनि जो सिलसिलो हलियो आहे ऐं अॼु ताईं उहो क़ुर्बानियुनि जो सिलसिलो हलंदो। अॼु जो उन्वान हिकिड़े मुख़्तसर उन्वान खे वठंदुमि, कोशिश कंदुमि त 4 लफ़्ज़ इन उन्वान जो नज़र कयां त अक़ीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे लाइ उलमाए देवबंद जो किरदार कहिड़ो हो। अॼु उलमाए देवबंद जे किरदार ते सवाल कयो थो वञे त उलमाए देवबंद अक़ीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे लाइ छा कयो आहे। मां जॾहिं तारीख़ जा औराक़ खोलियां थो मूंखे तारीख़ जे सफ़नि ते उलमाए देवबंद जो किरदार चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदे नज़र थो अचे। मूंखे तारीख़ जे औराक़ ते उलमाए देवबंद जो किरदार क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र थो अचे। मूंखे तारीख़ जे वरक़नि ते उलमाए देवबंद जो किरदार जाते कलम और किरतास के ज़रिए अक़ीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत की हिफ़ाज़त तो करे। उते उलमाए देवबंद लाउड स्पीकर ते भी करे उलमाए देवबंद अक़ीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो दिफ़ा कयो। उते उलमाए देवबंद अदालतुनि जे इहाते में भी करे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो दिफ़ा कयो। उते उलमाए देवबंद सूली ते चढ़ी करे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जो अक़ीदे जी हिफ़ाज़त जो इहादो कयो। उलमाए देवबंद हर महाज़ ते मूंखे अक़ीदे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त कंदे नज़र था अचनि ऐं उलमाए देवबंद दारुल उलूम देवबंद जे सरज़मीन खां इहो आवाज़ बुलंद था कनि ऐं अॼु ताईं पाकिस्तान जे सरज़मीन ते पाकिस्तान जे कुंड कुर्श मां उलमाए देवबंद जा नुमाइंदा उलमाए देवबंद जा ख़ुद्दाम उलमाए देवबंद जा तरबियत याफ़्ता मुजाहिदीन अॼु पाकिस्तान जे कुंड कुर्श मां उथी भी करे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे अक़ीदे जे लाइ आवाज़ बुलंद कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पेश कंदे नज़र था अचनि। 1400 सालनि खां वठी करे क़ुर्बानियूं पे
जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 1400 साल पहिरियों जॾहिं मके जे मुशरिकनि खे गॾु कयो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फारान जबल जी चोटी ते चढ़ी करे खिताब इरशाद फरमायो फरमाई मां जे दरमियान 40 साल जिंदगी गुजारी आहे 40 साल मुझा शब रोज अमा कुरैश मक्का जे दरमियान गुजरिया है अमा मक्के जे रहवासिन जे दरमियान गुजरिया है पैगंबर मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब पहले पंहिंजी ज़ात पेश था कन तो तमाम 40 सालन में मां मोहम्मद अरबी जी ज़ात खे सच्चो ॾिठो या उन में अमा का ॻाल्हि ॾिठी यक ज़बान थी करे कुरैश मक्का जवाब था ॾियनि त असां 40 साल ज़िंदगी में ए मोहम्मद अरबी तुझी ज़बान पे सच ॾिठो से तुझी ज़ात में सच्चाई ॾिठी से तुझे किरदार में सच्चाई ॾिठी से तुझे अखलाक खे आला ॾिठो से तुझे अतवार खे बुलंद ॾिठो से तुझे हुस्न खे अज़ीज़ ॾिठो से तुझे जमाल खे दुनिया जो लाजवाब जमाल ॾिठो से तुझे किरदार खे कायनात जे किरदार खां उतम ॾिठो से ए मोहम्मद अरबी 40 सालन में तुझी ज़ात जे मथां का ॻाल्हि को हर्फ को अंग को अक्षर असां ॾिठो नाहे मोहम्मद अरबी पहिरियों पंहिंजी ज़ात पेश थो करे आका जी ज़ात बि साफ़ ऐं पाकीज़ थे थी सिदक जो पैकर बणिजे थी आका जी बात बि सिदक जो पैकर बणिजे थी नबी जी ज़ात ते ईमान आणण बि ज़रूरी नबी जी बात ते ईमान आणण ज़रूरी नबी जी ज़ात जो पाकीज़ा हुजण ज़रूरी नबी जी बात जो पाकीज़ा हुजण ज़रूरी मोहम्मद अरबी पहिरियों पंहिंजी ज़ात पेश कई ज़ात जे मथां बि का ॻाल्हि न हुई मोहम्मद अरबी उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हि पेश कई ॻाल्हि बि काइनात जी ॻाल्हियुनि मां सभ खां सची ॻाल्हि साबित थी नारे तकबीर समझाइण चाहियां थो नबी जी ज़ात जो सच्चा हुजण बि ज़रूरी नबी जी बात जो सच्चो हुजण बि ज़रूरी अॼु जो कज़्ज़ाब अॼु जो लई मिर्ज़ा कादियानी जो नुमाइंदो उन जो एजेंट जॾहिं मां मिर्ज़ा कादियानी जी ज़ात ते ॻाल्हि थो कयां त उन जो नुमाइंदो थो थिए मिर्ज़ा कादियानी जी ज़ात ते न ॻाल्हायो बात ते ॻाल्हायो छो त तव्हां मोहम्मद अरबी जी बात जी ताईद कंदा था छो उनखे जवाब उलमाए देवबंद ॾिनो मौलाना मोहम्मद अली चालंदरी स्टेज ते पी करे जवाब ॾिनो त मिर्ज़ा कादियानी जी ज़ात जो जेकॾहिं मां मुशाहिदो थो कयां त उनजी ज़ात सवाइ निजासत जे उनजी ज़ात सवाइ गंदगी ऐं खलासत जे निफरे खां सवाइ ॿी का शइ नज़र नथी अचे उनजी ज़ात गंदगी जो मजमूओ थी नज़र अचे कूड़ उनजी ज़ात में भरियल अखलाक सब खां ख़तम शुदा उनजी ज़ात में किरदार सब खां रज़ीज़ उनजी ज़ात में ॻाल्हि सब खां कूड़ी उनजी ज़ात में शक्ल जो सब खां गंदो शक्ल भी उनजी गंदी तरी ज़ात भी उनजी गंदी तरी मौलाना मोहम्मद अली चालंदरी थो चए त नबी जी ज़ात भी पाकीज़ हूंदी आहे नबी जी बात भी पाकीज़ हूंदी आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ात पहिरियों पेश कई बात में पेश कई मोहम्मद अरबी जी ज़ात की तस्दीक भी अहले मक्का बाबा के तौल कई त मोहम्मद अरबी जी बात की तस्दीक भी 1400 सालन का वठी करे अॼु ताईं रब क़ुरान में तस्दीक करे छॾी त आका जी ज़ात भी सच्ची त आका जी बात भी सच्ची नारे तकबीर शाने मुस्तफा ताजदार खत्मे नबूवत शाने सहाबा सर बकफ सर बुलंद देवबंद सर बकफ सर बुलंद नारे तकबीर नबी नुमाइंदो खुदा जो अब नबी के जो नुमाइंदो
मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब नबी बड़े रब तो चे ए मुझा महबूब तू मुझो नुमाइंदो आ तू गाल कले तस्दीक मा रब कदम तू गाल कले ताईद मा रब कदम मोहम्मद अरबी तोखे जकरे को इनकार कंदो उन जो अंजाम बदबी मा रब कदम मोहम्मद अरबी जकरे तोखे को कार दी दो तब्बत यदा अबी लहबी उन जे अंजाम के बर्बाद मा रब कदम मोहम्मद अरबी जकरे तुझे जिस्म जे मथा को ओजड़ी उसनी दो जवाब तोखे नहीं ॾियणो उम्मे जमील के हालात मा कदम मोहम्मद अरबी जकरे तुझे मैदान में को तलवार खड़ी करे मैदान दिला दो वमा रमैता इस रमैता वलाकिन अल्लाह रब तो जे उन जे अंजाम के खत्म मा कदम मोहम्मद अरबी तुझे जाई चलाए तुझे नुसरत सिलाए आसमान का फरिश्ता मा रब नाज़िल कदम मोहम्मद अरबी तुझी साथ हिफाजत पे मा रब कदम तुझी बात हिफाजत पे मा रब कदम अल्लाह हिफाजत कइया आका जी जात जी भी ऐं आका जी बाप जी भी रब हिफाजत कइया ऐं अज भी अल्लाह हिफाजत कराए तो केखा तो कराए आका जे गुलामन का हिफाजत तो कराए अज भी उलमाए तो आका जा गुलाम थी करे मैदान पे आका जी साथ भी हिफाजत कन आका जी बाप जी भी हिफाजत कन गौर कर जाए तवज्जो दे जाए तवज्जो कर जाए गौर कर जाए माजम नबी नुमाइंदो खुदा जो हुआ नबी नुमाइंदो खुदा जो हुआ नबी गाल के दो तस्दीक रब कराइंदो नबी गाल के दो ताई रब का दो अल्लाह पर जे महबूब जी तस्दीक गई ताई गई 1400 सदियों गुजर चुके हैं अज भी तस्दीक हले थी ताई हले थी हिफाजत हले थी आका जे हिक कौल जी हिक लफ्ज जी हिक फैल जी अज उलमाए तबन हिफाजत करे रहा है रोइया ना उलमाए तबन बावलपुर की अदालत में पी करे भी हिफाजत कई उलमाए तबन सूली ते चढ़ी करे भी हिफाजत कई उलमाए तबन काला पानी की जेल है जेल चटे करे भी हिफाजत कई उलमाए तबन लाहौर के मैदान पे जाने का नजराना पेश करे भी हिफाजत कई उलमाए तबन पार्लियामेंट में पी करे हिफाजत कई उलमाए तबन सुप्रीम कोर्ट में हिफाजत कई उलमाए तबन पाकिस्तान की सरजमीन के कोने पे हिफाजत कई अज भी चले उन कादियानी नुमाइंदन जे सरपरस्ती जिलाए उनन जा तल्लाल ए उनन जा एजेंट मैदान दिलता है आज भी अकीदे ताकत हक में नबूवत की हिफाजत जिलाए सुप्रीम कोर्ट के हाथ में कल जगह मुझे नजर आयो शाहीन हक में नबूवत मौलाना अल्लाह फसाया नजर आयो तो उनकी ताईद में आवाज नजर आयो तो मौलाना फजलुर रहमान का आवाज नजर आयो नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत हजरत अल्लामा राशिद महमूद सूफलो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर कादर महमूद सूफलो नारे तकबीर सखर जा गैरतमंद मुसलमानों नबूवत की दावा मिर्जा कादियानी तो करे जवाब उलमाए देवबंद कादियानी पर्चों के खिलाफ तो करते उलमाए देवबंद तहरीर का लिखन फतवा का लिखन नानोतवी की सरजमीन का कादियानी के कुफर की फतवा थी लगे पर्चों अंग्रेज तो कटे कादियानी के खिलाफ मैदान पे भी करे खिताब अताउल्लाह शाह बुखारी को कटे करे पर्चों अंग्रेज तो कटे कादियानी के खिलाफ अदालत में मुकद्दमों उलमाए देवबंद का लड़न पर्चों अंग्रेज तो कटे कादियानी के खिलाफ लाहौर की सरजमीन पे माल फरोख्ते जिहाद उलमाए देवबंद का कन पर्चों अंग्रेज तो कटे कल्लबी कादियानी की सरपरस्ती बरतानवी साम्राज्य अंग्रेज की हुई पर्चों अंग्रेज कटे हो पर्चों अंग्रेज से गुमार कटे हो आज भी चले कादियानी जे कूड़ के पाए को कहने चला उलमा अमाल खतन आज भी मुझे अकाबर के खिलाफ पर्चों अंग्रेज का एजेंट खतन आज भी अंग्रेज का एजेंट कादियानी को दिफा करन तखत में नबूवत को तहफ़्फ़ुज़ उलमाए देवबंद नारे तकबीर
जो जवाब कादियानी कहते हैं ना, तकलीफ अंग्रेज के बैठे। उन जमाने में भी जवाब उलमाए देवबंद कादियानी के पाते, तकलीफ अंग्रेज के बैठे, पर्चो अंग्रेज पे कटे, फंडिंग अंग्रेज पे करे, उन्हें जी सरपरस्ती अंग्रेज पे करे। अजबी हिन मुल्क में कादियानी दलाल के खिलाफ जेकने को उलमाए देवबंद जो नुमाइंदो ॻाल्हि थो करे, अॼु बि उन्हनि अंग्रेज जा एजेंट मौजूद आहिनि जेके उन्हनि जी सरपरस्ती था कनि। अॼु बि अंग्रेज खे तकलीफ़ थी थिए, छो त कादियानी नुमाइंदो अंग्रेज़नि जो हो, मोकिलियल बरतानवी साम्राज्य हो, हुननि उनखे नबी बणाए मोकिलियो हो। सरपरस्ती उहे कनि, मोहम्मद मुस्तफा खे रब नबी बणाए मोकिलियो, त ताईद बि रब पियो करे, तस्दीक बि रब पियो करे त मोहम्मद मुस्तफा जे अकीदे ख़त्म नबूवत जा तहफ़्फ़ुज़ जे लाइ उलमाए देवबंद खे मैदान में बि हाणे वारी ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जो फ़ज़ल आहे, उन जो रहम हो जो जे फ़ज़ल जे ज़रिए उलमाए देवबंद मैदान ते पहुचे। नारे तकबीर, कादियानी कुत्ते, कादियानी कुत्ते, कादियानी के हामिल थे, नारे तकबीर। मां कुर्बान वञा हज़रत मौलाना सैयद अताउल्लाह शाह बुखारी जे इशारे कुर्बानी खां सैयद अताउल्लाह शाह बुखारी कादियानी के खिलाफ तकरीर करने जे लाइ घरों निकिरे थो। घरवारी पुछा थी करे, शाहजी काॾे था वञो? जे ख़त्म नबूवत जे हिफ़ाज़त जे लाइ तकरीर करण पियो वञा। घरवारी जे अल्लाह जी हिफ़ाज़त में शाहजी अचे थो, बहावलपुर जे सरज़मीन ते शाहजी तकरीर थो करे, तकरीर करे स्टेज ते लहे थो। कादियानी जो नुमाइंदो अंग्रेज जे सूरत में मौजूद आहे, जो तो पर्चो कटी वियो आहे, शाहजी तव्हां जे ख़िलाफ़ मुक़दमो दर्ज थी वियो आहे। शाहजी स्टेज ते जेल हलियो थो वञे, 3 साल जेल कटे मोटी थो अचे घर। घरवारी थी चए, शाहजी बयान जा लंबो घणो न थी वियो, तकरीर घणी लंबी न थी वई, मां कुर्बान वञा शाहजी जे अल्फाज़ खां, मां कुर्बान वञा अताउल्लाह शाह बुखारी जे अकीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे ईमान ता। अताउल्लाह शाह बुखारी थो चए त मां 3 साल अकीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे लाइ जेल काटे आयो आहियां, 3 साल लगातार जेल में रही आयो आहियां, ॼण मां 3 साल अकीदे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे दिफ़ा लाइ तकरीर कई थम। जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी 100 साल हुजे, मां 100 साल आका जे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ जेल में गुज़ारे रखे सआदत समझी सघां थो। पर अताउल्लाह शाह बुखारी न कल्ह झुकियो, न अॼु झुकंदो, न सुभाणे झुकंदो। तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे लाइ कल्ह बि मैदान ते हुउमि, अॼु बि मैदान ते आहियां, जेसिताईं साह आहे मैदान ते रहंदुमि। 3 साल जेल गुज़ारे थो। घरवारी जी तकरीर लंबी थी वई, जो 3 साल खां पोइ मोटी आयो आहे। असांजो उलमा हेॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जेल काटिया, उन्हनि सूली ते चढ़ी करे जाननि जो नज़रानो पेश कयो। उलमाए देवबंद हर महाज़ ते अक़ीदे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान ते रहिया आहिनि। मां जेकॾहिं तारीख़ शौरा खे पढ़ा थो, कादियानी मौलवियत जी दावा थो करे, उलमाए देवबंद उन जे मुक़ाबले में तहरीरी सूरत में फ़तवा था कढनि। कादियानी मुनाज़रे जी दावा थो करे, उलमाए देवबंद मुनाज़रे जी स्टेज ते वेही करे अक़ीदे ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मुनाज़रो कंदे नज़र था अचनि। कादियानी नबूवत जी कूड़ी थो करे, उलमाए देवबंद अक़ीदे ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ रोडनि रस्तनि ते तकरीरूं कंदे नज़र था अचनि। कादियानी माण्हुनि जे अक़ीदे खे गुमराह करण जे लाइ पैसे जो बेतरेर इस्तेमाल थो करे। उलमाए देवबंद पंहिंजी झोलियूं फैलाई करे घरनि मां सोना ज़ेवर कढी कपाई करे माण्हुनि जे आयो। उलमाए देवबंद अक़ीदे ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ सदाऊं बुलंद कंदे नज़र था अचनि। मूंखे उलमाए देवबंद जी अदालत खां वठी करे सुप्रीम कोर्ट ताईं, सुप्रीम कोर्ट खां वठी करे पार्लियामेंट ताईं, पार्लियामेंट खां वठी करे अफ्रीका जे असेंबली ताईं, अफ्रीका जे असेंबली खां वठी करे दुनिया जे कुल कुदस ताईं तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे अक़ीदे जे लाइ नारे मस्ताना बुलंद कंदे नज़र था अचनि। मां जेकॾहिं तारीख़ जे औराक खे ॾिसां थो, मूंखे उलमाए देवबंद अक़ीदे ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ जानी कुर्बान कंदे नज़र था अचनि, बच्चा कुर्बान कंदे
दे नजर था अचन घरबार छड़ी दे नजर था अचन जेल काटी दे नजर था अचन मुखे उलमाए देवबंद अकीदे तहफ्फुज़ खत्म नबूवत जलाए बुखू काटी दे नजर था अचन मुखे उलमाए देवबंद अकीदे तहफ्फुज़ खत्म नबूवत जलाए नारे मस्ताना बुलंद करे नारे मस्ताना बुलंद करे जिंदगी के आखिरी घड़ी ताईं तहफ्फुज़ खत्म नबूवत का नारा लगाई पंहिंजी जान जान आखिरी जो सुपर कंदे नारे तकबीर। जब तक सूरज चांद रहेगा, मुफ्ती तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद, नारे तकबीर। अजली अल्हम्दुलिल्लाह उन्होंने उलमाए देवबंद का बयान मुफक्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि जी अज़ीम फर्जंद कायद मिल्लत इस्लामिया इमाम इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान जी सरपरस्ती में उनकी क़यादत में अज भी उलमाए देवबंद जा नुमाइंदा ऐं उलमाए देवबंद जा तरबियत याफ़्ता मुजाहिदीन अज भी पंहिंजे कायद के हुक्म ते लबैक चवंदे नज़र था। अब लबैक चवंदऊ क़यादत जो साथ निभाईंदऊ हर हाल में निभाईंदऊ। कल भी मुझी जमात मैदान ते हुई अज भी मुझी जमात मैदान ते है पार्लियामेंट में भी मुझी जमात जो आवाज़ मैदान ते भी मुझी जमात जो आवाज़ यही जमात जेका हिन मुल्क में इस्लामी निज़ाम जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ आवाज़ बुलंद करे रही है। इन वक्त जरूरत है तो असां कायद मिल्लत इस्लामिया जे हथनि खे मज़बूत कयूं उलमा जो साथ ॾियूं उलमा सां गॾु बीहूं उलमा जे कुल्हनि खे मज़बूत कयूं उलमा जे हथनि खे मज़बूत कयूं त इंशाअल्लाह हिकु ॾींहुं असांजो मुल्क हे इस्लामी मुल्क आहे हिन मुल्क में इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम ज़रूर नाफ़िज़ थींदो। कड़ा कड़ा वायदे पर इंशाअल्लाह अब साथ निभाईंदो आखिरी वक्त ताईं साथ निभाईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है अल्लाह ताला असांजा काबिल उलमा जी हिफ़ाज़त फरमाए ख़ुसूसन कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामत बरकातुहुल आलिया जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कायद मिल्लत इस्लामिया के कबीर उम्र खिज़री अता फरमाए। अल्लाह से असांजा तमाम उलमा इकराम की हिफ़ाज़त फरमाए जो कुछ चयूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मंज़ूर मक़बूल फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़िंदगी बाक़ी मुल्क